अस्सलाम वालेकुम संगत मां ताजो पंजो दोस्त माशूक बलोच जे त असा इन मल आया हूं पंजे गोठ जो रिकॉर्डिंग करण लाए आई रिकॉर्डिंग में ता के दिखाईंदा थी इन मल असा वट आए सज्जाद बलोच जे के लेडीज जो किरदार छो जो असा वट लेडीज आए कोन सो असा जोरी मरी हेड़ा हेड़ा जे दरिंदा नमा इंसान एरे ओए चाला चाला संगत खुश तबीयत सही थी तो जिते हुंदो खुश हुंदो हवा रिकॉर्डिंग आ हां दुआ कजो ओदे यार लेके सदाई मां मिलंदो माई जे सूरत में छो जो असा बरोचू बाबा हे सब दिसो सजाद के ॾिसनि था अबो भी गंडड़ी खणी आयो आहे अबो भी तैयारी में सब नंढड़ा ॿार ॾिसो कीअं था ॾिसनि ॾिसो चेक कयो सो हिन महिल असां रिकॉर्डिंग जे तैयारी में आहियूं ऐं सजाद माशाल्लाह बेहतरीन अदाकार आहे ऐं सुठो अदाकारी पे थो करे असां सां गॾु पर हिन महिल ॾिसो थोरो ईअं कोंग बचे वांगुरु लॻो पियो आहे लांतीर ॾे हाल अॼु तोखे कहिड़ो रोल थो मिले अज बाबा औरत वारो रोल थो मिले मुंहिंजो छा थींदे लांतीर तुंहिंजो ओ मूंखे ख़बर ई कोन्हे तुंहिंजो माशूक थींदुसि तूं नालो मुंहिंजी ज़ाल थींदी अहिड़े लांतीर ए लांतीर शख्स मिली वियो आहे हिनखे एतिरो बि ख़बर न आहे मूंखे रोल कहिड़ो आहे सो अॻिते ॾिसूं था वीडियो इंशाल्लाह तव्हां जल्दी जेको रिकॉर्ड करे एडिट करे तव्हां ॾे मोकिलींदासीं अगरि वणी वञा वीडियो त थोरो ईअं लाइक कमेंट लाज़मी कजो ठीकु आहे हा सजाद ठीकु आहे अदा दुआ कजो लाइक कयो कमेंट कजो चुमी दे संगत के सेक्सी